अफ़सोसनाक ख़बर शामिल कयूं था नाज़रीन। पाटशरी मां जिथे चांडिया ऐं ब्रह्माणी खूनी तकरार हिकु भेरो ॿीहर भड़कियूं थियो आहे। ॿिन्हिनि धुरियुनि पारां हिक ॿिए मथां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। नतीजे में ब्रह्माणी धुर जे ॿिनि ॼणनि जी मारिजी वञण जा इतला मिलिया आहिनि, जॾहिं त इलाइक़े अंदरि गोलियुनि जी गुंजार जारी आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे इफ़्तिकार मेमण। जी इफ़्तिकार, तफ़सीलुनि खां आगाह कजो। जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाटशरी में ब्राह्मणी चांडा बिरादरीअ में खूनी तकरार ॿीहर भड़की पियो आहे। ॾींहं ॾिठे जो केतिरा ई कलाक धुरियुनि जी हिक ॿिए मथां फायरिंग जो सिलसिलो जारी रहियो, जंहिंमें ॿ ॼणा खानमान ब्राह्मणी ऐं नौजान आबिद ब्राह्मणी गोलियूं लॻण करे मारिजी विया, जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि। ऐं धुरियुनि में आम्हूं साम्हूं फायरिंग सबबि इलाइक़ो जेको आहे उहो जंग जो मैदान बणिजी वियो ऐं पुलिस जेका आहे उहा झेड़े वारी जाइ ते वञण खां जेको आहे सो इनकार करे छॾियो ऐं क़ासिर रही। वधीक जेको आहे सो खूनरेज़ीअ जो ख़तरो बि रहियो ऐं धुरियुनि में खूनी जेको आहे सो तकरार सबबि हिन महिल ताईं ॿिन्ही धुरियुनि जा 6 इंसानी जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थी वियूं आहिनि। ऐं जेको आहे सो पुलिस सां राब्तो थियो आहे, उन ॿुधायो आहे त धुरियुनि में खूनी तकरार हलंदड़ आहे। फायरिंग में ब्राह्मणी धुर जा 2 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं हुननि ॿुधायो त वधीक नुक़सान खां बचण लाइ पुलिस जी वॾी नफ़री ऐं बख़्तरबंद गाॾियूं झेड़े वारी जाइ ते मोकिले छॾियूं आहिनि, जॾहिं त झेड़े में मौजूदु ब्राह्मणी बिरादरी जे जेको आहे सो हथियार जेके माण्हू आहिनि उते उन्हनि जो चवणु आहे त असांजो हिकिड़ो जेको असांखे लाश मिलियो आहे पंहिंजी बिरादरीअ जे हिकु ॼणे जो लाश मिलियो आहे, जॾहिं त हिकु ॼणे जो लाश जेको आहे उहो अञा उन्हनि वटि जेको आहे सो आहे चांडिया धुर जे माण्हुनि वटि, ऐं पुलिस बि असां साथ न पई ॾिए, जंहिं सबबु असांखे अञा ताईं लाश न मिली सघियो आहे। जी वॾी महिरबानी इफ़्तिकार, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं तव्हांखे त पाटशरी में चांडिया ऐं ब्रह्माणी खूनी तकरार हिकु भेरो ॿीहर भड़की थियो आहे। ॿिन्ही धुरियुनि पारां हिक ॿिए मथां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। नतीजे में ब्रह्माणी धुर जे 2 ॼणनि जी मारिजी वञण जा इतला मिलिया आहिनि, जॾहिं त इलाइक़े अंदरि गोलियुनि जी गुंजार जारी आहे।